उडेरोलाल मां खे ख़बर ॾींदा हलूं त उडेरोलाल में इंडिया जी औरत नपूर शर्मा तरफ़ां नबी करीम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण ख़िलाफ़ उडेरोलाल विलेज में अहले सुन्नत मरकज़ अॻवान सैयद महफूज़ अली शाह जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी वई। सभई माण्हुनि जी सूरत में नेशनल बैंक उडेरोलाल खां उडेरोलाल मेन बस स्टैंड चौक ताईं रैली कढी वई। इन मौक़े ते अहले सुन्नत जे मरकज़ी अॻवान सैयद महफूज़ अली शाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असां मुसलमान कॾहिं बि कंहिं जे मज़हबी भोपनि जे ख़िलाफ़ घटि वधि नथा ॻाल्हायूं त पोइ ही काफ़िर असांजे नबी करीम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में छो था गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइनि। असीं इंडिया जी औरत नपूर शर्मा ते लानत था करियूं ऐं अक़वामी मुतहिदा खे अपील था करियूं त हिन नपूर शर्मा खे कानून जे कटहरे में आंदो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।